ख़बर शामिल कजे थी लखी गुलाम शाह मां। लखी गुलाम शाह चक शहर में 60 सालन खां थींदड़ क़दीमी तारीख़ी सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज्तिमा मदरसा हिज़्बुल इबरार में थी गुज़रियो, जंहिंमें चक ऐं पसगिरदाईअ जे हज़ारी माण्हुनि शिरकत कई। इज्तिमा के जमियत उलमा इस्लाम सिंध के सूबाई जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद महमूद सुमरो, दरगाह जरवार पहोड़ के गादी नशीन मौलाना अब्दुल्ला पहोड़, दरगाह बेर शरीफ के मौलाना अब्दुल मुजीब कुरैशी, दरगाह सुमरानी शरीफ के गादी नशीन मौलाना अब्दुल्ला महर, मौलाना असदुल्ला खोड़ो ऐं ॿियनि खतीबनि ऐं मुक़ररनि खिताब करे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं असहाब किराम ऐं अहल बैत किराम जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं मुल्क जे मौजूदा सूरत हाल, महांगाई, बदउनवानी, बदअमनी ऐं लाक़ानूनियत समेत दरपेश अवामी मसइलनि ते ॻाल्हायो। इज्तिमा में सिंध जे मशहूर नात ख़्वान अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो समेत काफ़ी नात ख़्वाननि नातूं पेश कयूं। तारीख़ी इज्तिमा राति देर ताईं